बदीन रिपोर्ट शफी जुनेजो शर्जीन करीर खरड़ DIGP हैदराबाद हिदायत ऐं जनाब शब्बीर अहमद सेठियार SSP बदीन जिन जे सरबराही में डिस्ट्रिक्ट पुलिस बदीन पारां सिंध में खुदकुशी जो रुझान खत्म करण लाइ हिक आगाही सेमिनार जी प्रोग्राम जो एहतमाम अॼु मोरखा 23/4/2021 ते ऐवान साफ़त बदीन में कयो वियो। प्रोग्राम जो आगाज़ तलावत कलाम पाक सां कयो वियो। जनाब शब्बीर अहमद सेठार SSP बदीन, मशहूर साइकाट्रिस्ट डॉक्टर शाह नवाज दल, ऐवान साफ़त जे सदर हाजी महमूद कमण, प्रेस क्लब बदीन जे सदर तनवीर आराई, औरतुनि जी NGO जी अगवान मारवी आपदा समूह, एडवोकेट पूंचो मल, DSP अब्दुल खालिक जतियाल, SDPO बदीन अब्दुल सत्तार गंभीर, आकाश ठकराई, शाइर फरजन अली अज़मी शिरकत कई। खुदकुशी जा सबब ऐं उनखे रोकण लाइ उपा वठण बिनिस्बत तकरीरूं कयूं। प्रोग्राम में प्रेस क्लब बदीन, ऐवान साफ़त बदीन जे साफ़ी कलंदरी जमायत जे अहदेदारनि ऐं लार सूफ़ी संगत जे अहदेदारनि, सिविल सोसाइटी बदीन जे अगवाननि ऐं औरतुनि जी तंज़ीम जी कारकुन ऐं कोली बिरादरी जी औरतुनि भरपूर शिरकत कई ऐं बदीन पुलिस पारां बहितरीन प्रोग्राम करण ते सहारायो।